हुकूमत के अदलिया बाबत कानून साज़ीअ ते सुप्रीम कोर्ट से मुशावरत करण घुर्जे। कानून साज़ी वारो मामलो पार्लियामेंट न मोकिलियो वेंदो। जेकॾहिं हुकूमत का तजवीज़ ॾींदी त गौर कंदासीं। चीफ जस्टिस उमरता बंदयाल जा सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो त हिक जहिड़े कानून ते हुकूमत ऐं पार्लियामेंट पारां तरमीम करण ते ख़ुशी थी आहे। ख़बरुनि मूजिबि पार्लियामेंट कार्रवाई ॾियण खां इनकार कयो। असां वेबसाइट तां खणी वरिती आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ क़ौमी सलामती कमेटी जो इजलास सुभाणे सराए वरितो। इजलास में दिफ़ा घरू वज़ारत जा वज़ीर, आर्मी चीफ समेत लाॻापियल विज़ारतुनि ऐं इदारनि जा अमलदार शिरकत कंदा। ज़रियनि जो चवणु आहे त क़ौमी सलामती कमेटीअ जे इजलास में 9 मई वारनि वाक़िअनि, उन खां पोइ वारी सूरतहाल ऐं अमन अमान समेत अहम मामलनि ते गौर कयो वेंदो। ॿुधायो वञे त आईन ऐं कानूनी माण्हुनि जी निगरानी करण ऐं फोन टैप करण जी इजाज़त ॾिए थो या न। पार्लियामेंट भी कंहिं ख़ानगी शख़्स बाबति जांच करे सघे थी या न। इस्लामाबाद हाई कोर्ट ख़ानगी माण्हुनि जी फोन टैपिंग ऐं लीक्स बाबति अटॉर्नी जनरल खां माविनत तलब करे वरिती। एतजाज एहसन, रज़ा रब्बानी, मखदूम अली खान ऐं मोहसिन शाहनवाज़ रांझा अदालती माविन मुक़रर। अदालत जारी कयल फ़ैसिले में चयो आहे त ऑडियो रिकॉर्डिंग खे ॻुझो रखण ऐं ग़लति इस्तेमाल रोकण लाइ कहिड़ा इंतज़ाम कया विया आहिनि। सियासी शिकताण खे नओं रंग ॾिनो पियो वञे। कंहिं वटि सबूत आहिनि त अवाम साम्हूं आणे। बिना सबूतनि जे इल्ज़ाम लॻाईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुर्जे। फेक न्यूज़ एतिरो वधी वियूं आहिनि जो हक़ीक़तूं ॻोल्हण सां बि नथियूं मिलनि। पीपल्स पार्टी जे अॻुवान कमर ज़मान कायरा चयो आहे त असां सभिनी खां वधीक इंसानी हक़नि जी हिमायत करण वारा आहियूं। 9 मई ते सरकारी ऐं फ़ौजी हंधनि ते हमला कया विया। ताक़त जो इस्तेमालु करणु रुॻो रियासत जो ई इख़्तियार आहे। रियासती अमलदारीअ खे चैलेंज कंदड़नि ख़िलाफ़ कानून हरकत में ईंदो। रुपए जो डॉलर ते वॾो वार। हिक धक में डॉलर ओपन मार्केट में 11 रुपया 50 पैसा सस्तो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर 299 रुपया 50 पैसनि में विकिरो थियण जो रहियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत पारां IMF सां मौजूदा कर्ज़ प्रोग्राम पूरो थियण खां अॻु ई ख़तमु करण जो उसूली फ़ैसिलो। हाणे IMF सां प्रोग्राम ते ॻाल्हियूं बजट खां पोइ कयूं वेंदियूं। मुआशी टीम IMF सां नए कर्ज़ मुआदे लाइ तयारियूं शुरू करे छॾियूं। ज़रियनि मूजिबि मौजूदा प्रोग्राम 30 जून ते ख़तमु थी रहियो आहे। $2 अरब खां वधीक कर्ज़ अञा मिलणो आहे। $1 अरब कर्ज़ लाइ ॻाल्हियूं मुकमल थी चुकियूं आहिनि, पर स्टाफ लेवल मुआदो न थियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची सर्कुलर रेलवेज़ जे ज़मीन वारो मसइलो 1 हफ़्ते अंदरि हल करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत करे छॾी। वॾे वज़ीर वज़ारत हेठि कराची सर्किल रेलवे बाबति इजलास थियो। शर्जील मेमन, मुर्तज़ा वहाब, सुहेल राजपूत ऐं ॿिया शरीक थिया। मुराद अली शाह चयो आहे त KCR मनसूबो ॿीहर चीनी अमलदारनि ॾांहुं मोकिलियो वियो आहे। उमीद आहे त मंज़ूर कयो वेंदो। मनसूबो शहर जी ट्रैफ़िक मसइलनि खे हल करण लाइ ज़रूरी आहे। बलोचिस्तान में पाक ईरान सरहद ते दहशतगर्दनि जी सिक्योरिटी फोर्सिस ते चौकी ते फायरिंग। 2 जवान शहीद। ISPR मूजिबि दहशतगर्दनि जी फायरिंग में सिपाही हसनैन इश्तियाक ऐं झलमक्सी वासी सिपाही इनायतुल्लाह शहीद थी वियो। फोर्सिस दहशतगर्दनि जी हमले बाद इलाइक़े में क्लियरेंस ऑपरेशन शुरू कर छॾियो। जहाँ तक हाफिज साहब की बात है, मैं बार बार ये कहता हूँ कि वो बल्दियाती इलेक्शन से पहले उनको किसी ने बता दिया था, शायद कोई उनके पास भी जादूगर होगा कि कराची के अगले मेयर आप हो। अब अगर उनका जादू फेल हो गया है और जो ताबीज घंटे थे वो नहीं चल रहे हैं, तो भाई जिनके पास आप गए थे उससे सवाल करें।
हाफिज नईम रहमान साहब की दो ख्वाहिशात थी। एक, जमात इस्लामी के वो मरकजी अमीर बन जाएं और एक वो कराची के मेयर बन जाएं। जमात इस्लामी के अमीर तो शायद वो बन जाएंगे, लेकिन मैं आपको फिर कह रहा हूं कि कराची का मेयर बनने की जो हाथ में लकीर है उनके। हाफिज नईम जे हथ में मेयर थियण वारी लकीर ई नाहे। यकीन सां चवां थो त पीटीआई जा मेंबर हाफिज नईम खे वोट न ॾींदा। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त जमात इस्लामी मेयर जी चूंड में 160 वोट खयां त इहा बि वॾी ॻाल्हि हूंदी। कराची जो मेयर पीपल्स पार्टी जो ई थींदो। पीटीआई जो मरकज़ी अॻवान अमीर बख्श भुट्टो ऐं सिंध जो नायब सदर सिंध अलाह बख्श उन्हड़ साथियुनि समेत पार्टी छॾे छॾी। अमीर बख्श भुट्टो चयो आहे त नएं वाक़िए जी मज़म्मत कयूं था। मुल्क इमरान ख़ान पॉलिसीअ जे तहत नथो हली सघे। हाणे असांजो पीटीआई सां को बि वास्तो नाहे। लाहौर हाई कोर्ट पंजाब जे 11 ज़िलनि में पीटीआई जे कारकुननि जी नज़रबंदी खे कलअदम करार ॾेई छॾियो। जस्टिस सफदर सलीम शाहिद पीटीआई कारकुननि जी नज़रबंदी ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जारी करे छॾियो। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त डॉक्टर यास्मीन राशिद समेत समूरनि माण्हुनि जी नज़रबंदी जा हुकुम गैर क़ानूनी आहिनि। अमन अमान क़ाइमु रखणु हुकूमत जी ज़िम्मेवारी हुई। 9 मई ते पुरअमन ऐं जमहूरी मुल्क जो इमेज ख़राब कयो वियो। सिंध हाई कोर्ट 3 MPO तहत गिरफ़्तार कयल माण्हुनि खे आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। MPO वारो नोटिफिकेशन मुअत्तल। अदालत पारां सांगड़, जैकाबाद, मीरपुर ख़ासि, शहीद बेनज़ीर आबाद, सखर ऐं ॿियनि शहरनि में क़ैद माण्हुनि खे आज़ाद करण जो हुकुम ॾिनो। नज़रबंदी मुअत्तल करण बावजूदि औरत खे आज़ाद न करण ते अदालत पारां कावड़ जो इज़हार। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त 10 मिंटनि अंदरि मोना खे आज़ाद न कयो वियो त IG सिंध खे घुराईंदासीं। ओगरा फ़ी किलो LPG क़ीमत में 37 रुपया 13 पैसा घटिताई करे छॾी। LPG जो घरेलू सिलेंडर 438 रुपया सस्तो थी वियो। नोटिफिकेशन जारी।